बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम या अली दोस्तों जी मामा जो पंहिंजो ताहिर बोलाई ऐं मूंसां गॾु आहे जो बहितरीन आर्टिस्ट बहितरीन इंसान लाला सिकंदर पठान ऐं तव्हां सां मुखातिब थींदो। अस्सलाम वालेकुम दोस्तों या जीअं त अॼु असांजी फिल्म जी रिकॉर्डिंग जी भाउ खाधो ताहिर बोलाई बि असां सां गॾु आहे। जीअं त दोस्तों हिन जो चैनल तव्हांखे त ख़बर आहे ताहिर बोलाई ताहिर कुंदर ऑफिशियल जे नाले सां चैनल आहे इनखे ॾिसंदा सब्सक्राइब कंदा ऐं दोस्तों चैनल जो नालो आहे ताहिर कुंदर ऑफिशियल। उनखे सब्सक्राइब कंदा घंटी लॻाईंदा ऐं हुते वीडियो ॾिसंदा वधीक साईं तव्हां सां ॻाल्हाईंदो। वाक़ई जेको आहे त हिन जो चैनल अॼुकल्ह यूट्यूब जो दौरु आहे ऐं सुठा सुठा प्रोग्राम रखंदो आहे। हमेशह जॾहिं बि असां मोबाइल खोलींदा को न को जो प्रोग्राम हूंदो आहे। ऐं मां बि तव्हांखे इहो ई चवां त जेतिरो थी सघे हिनखे सब्सक्राइब कंदा ॾिसंदा ऐं सुठा सुठा प्रोग्राम रखे थो। ऐं इंशाल्लाह हाणे वरी जेको आहे त खादम ऐं असां ऐं ताहिर अथऊं हिकिड़ी कॉमेडी फिल्म ठाहियूं था ईद जे लाइ। इंशाल्लाह उहा बि तव्हांखे ॾिसंदो तव्हांखे मज़ो ईंदो ऐं सुठो इहो आहे जेको महिनत करे उनखे तव्हां दाद ॾियो। ऐं हीउ वाक़ई जेको आहे त महिनत करे थो ऐं इंशाल्लाह तव्हांखे त ख़बर हूंदी सुठा सुठा आइटम सुठियूं सुठियूं कॉमेडी शयूं अॼु नफ़्सा नफ़्सी जो दौरु आहे। इन दौर में हीअ शयूं जेको आहे तव्हांखे पहुचाए थो तव्हांजे लाइ तव्हांजे चहिरनि ते मुस्कुराहट ॾियण जे लाइ। ऐं तव्हां बि हिन जी हेल्प कयो। असां फ़नकारनि खे तव्हांजो हौसलो खपे ऐं मां सभिनी दोस्तनि खे चवंदुसि जेतिरो थिए हिन चैनल खे ऐं लाइक कयो ॾिसो। ऐं मुंहिंजी तरफ़ों तव्हां सभिनी दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम या अली। ऐं दोस्तों अव्हांजे प्यार जा बुखिया आहियूं, अव्हांजे लाइक जा बुखिया आहियूं। अव्हां आहियो त असीं आहियूं, अव्हांजे करे ई असां इहे कमु कयूं पिया। ऐं लाला जूं फिल्मूं अचनि पियूं, तव्हां पंहिंजा नाला ॿुधायो इंतज़ारु कनि दोस्तनि। हाणे मुंहिंजी ईद ते सिंधी बलोच फिल्म अचे थी ऐं उन महिल सियासत अचे थी। मुंहिंजूं इंशाल्लाह 4-5 फिल्मूं हिकु कॉमेडी फिल्म आहे अब हाणे ईद आहे उहा बि ठाहियूं था इंशाल्लाह तव्हां ॾिसंदो। बस थोरो इंतज़ारु कयो दोस्तों, ईद ते इंशाल्लाह ईंदी। दुआ में याद पाकिस्तान ज़िंदाबाद।